बदीन में प्यार अली टालप जी रिपोर्ट मुताबिक़ बदीन में NCHD ऐं BECS उस्तादनि पारां तालीम खाते सिंध जे पॉलिसियुनि ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो वियो। उस्तादनि हथ में प्ले कार्ड ऐं बैनर खणी हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। एहतजाजी अॻवाननि चयो त तालीम खाते पारां NCHD ऐं BECS उस्तादनि लाइ उमिरि जी हद 55 साल मुक़ररु करणु, पघारुनि में देरि, IDs बंदि हुजणु ऐं खेनि मुस्तक़िल न करणु सरासर नाइंसाफ़ी आहे। हुजे त केतिरनि सालनि खां घटि पघारुनि बावजूदि उस्ताद ईमानदारी सां तदरीसी ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि, पर अञा ताईं सदन मुस्तक़िल गैर यकीनी आहे। मुस्तक़बिल उस्तादनि अॻवाननि सलीम जखरो, अली अहमद ख़ासकिली, मोहम्मद हनीफ लुंड, अब्दुल अज़ीज़ चांडियो, ग़ुलाम नबी चांग ॿियनि चयो त उस्तादनि खे ॿियनि सरकारी मुलाज़िमनि वांगुरु 60 सालनि ताईं नौकरी जो हक़ ॾिनो वञे। बंदि IDs फौरी बहाल कई वञनि, पघारूं हर महीने ऑनलाइन सिस्टम ज़रिए वक़्त सर अदा कई वञनि। हुन वधीक मुतालबो कयो त NCHD उस्तादनि खे मुनासिब ग्रेड स्केल ऐं रिटायरमेंट बाद पेंशन जी सहूलियत पिणु ॾिनी वञे। जॾहिं त महांगाई मुताबिक़ पघारुनि में इज़ाफ़ो करे खेनि मुस्तक़िल करण लाइ सिंध असेंबली मां काफ़िलो ऐं सिंध असेंबली मां कानूनी मंज़ूर कयो वञे। उस्तादनि ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं सदन मुतालबा तस्लीम न कया वञे त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो ऐं ईद उल अज़हा खां पोइ कराची प्रेस क्लब ऐं वज़ीर आला हाउस ॾाढो वॾो धरणो हयो वेंदो।